आरिफ शाह, आज तो के फैसलो करणो आ तो मुझे सामू पांचो उम्मीदवार न बिहारी दे। गाल ॿुध इस्माइल, हिन फेरे हालातुनि जे हक़ में न आहे। बेहतर आहे त हिन फेरे तूं हीअ सीट असांजी कैंडिडेट लाइ छॾे ॾे। हरगिज़ न, इहो सोचिजा बि न। हिन भेरे पंहिंजे उम्मीदवार खे मुंहिंजे हक़ में विड्रॉ कराए छॾ। आरिफ शाह, वो तुंहिंजे हक़ में बहितर रहंदो। ॻाल्हि ॿुध इस्माइल, हिन मामले में असां बार्गेनिंग करे था सघूं, गिव एंड टेक करे, सम्झे? आरिफ शाह, मूंखे हिन मसइले ते वधीक ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। इस्माइल, ज़िद न कर। ज़िद करण सुठी ॻाल्हि न हूंदी। आरिफ शाह, मूंखे डिॼाइण जी कोशिश न कर त बहितर थींदी। ऐं हा, मुंहिंजे रस्ते में रिकॉर्ड बणण जो थियो, सोचजांइ बि न। छो त आरिफ शाह, मां दोस्ती बि दिल सां कंदो आहियां, त दुश्मनी उन्हीअ खां बि वधीक दिल सां कंदो आहियां। बेवकूफ़, तूं अॼु ॾींहुं ताईं मुंहिंजी दोस्ती ॾिठी आहे। हाणे तूं ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।